अस्सलाम वालेकुम दादा। वालेकुम अस्सलाम बाबा। छा नालो दादा तव्हांजो? नालो अख्तर सर सर। दादा ॿ ॾियारा अॻ में तव्हां कहिड़ी सदा आई? संदुला सदा हीअं सर 4000 हिते पाड़े मां गॾु कया भाई 3000 तव्हांखे सदा हीअं सभ खां पहिरियां इहो ॿुधाए पोइ हिन ते ॻाल्हाईंदा संदुल तुंहिंजो भॻो कीअं छा मसइलो थियो? संदुल मुंहिंजो ईअं हिते रोड ते पियो हूंदो आहे ईदे राति ते ॿिए ॾींहं ते वेठा संगतदार उन करे भॼी पियो मुंहिंजो। हा उन खां पोइ मां जेको बेरोज़गार हुयुमि जंहिंजे करे पाड़े वारनि कुझु हेल्प कई 4000 गॾु थिया पोइ 3000 तव्हांखे सदा ईंदे। कीअं तव्हां ॻाल्हि कई मूंखे संदुल जी त कुझु पैसा खुटा आहिनि कुझु दोस्तनि खां कलेक्ट कया आहिनि त अलाह पाक सखी बहाने असांजो अहल बेत जो आहे उन मूंॾे अमानत तव्हांजे लाइ मोकिली ही 500 रुपया खणो जी ऐं ही ॿिए भाउ असांजो देशी भाउ आहे उन मोकिली 500 रुपया ही थी वियो 1000। उन खां बाद बि 2000 तुंहिंजा खुटनि पिया अध में त मां कमु छॾींदो कोन आहियां। ज़िंदगीअ में पहिरियों दफ़ो कंहिं माण्हू ॾे फ़ोन करे चयमि त हिकु मिसकिन लाइ मूंखे संदुल लाइ 2000 खुटनि था उन भाउ ही 2000 रुपया मुंहिंजे अकाउंट में मोकिलिया अचे तव्हांजा 2000 3000 पूरा थिया। हा साईं महिरबानी जंहिं दोस्तनि हेल्प कई उनजो शुक्रगुज़ार अलाह ताला उनखे ख़ुशि कंदो। अच्छा हाणे ही त तुंहिंजे संदुल जो मसइलो हल थी वियो ख़ैर सां। हा माण्हुनि जे नज़र में इहो हूंदो सलीमुल्लाह हिकिड़ो संदुल जो कमु छा आहे यार संदुल जी पब्लिसिटी थो करे नुमाइश थो करे उन्हनि खे ख़बर न आहे त हिन ते अयाल पलंदा आहिनि हिन ते ख़ानदान तुंहिंजो पलंदो आहे 4 ॾियारा या 5 ॾियारा या 8 ॾियारा तूं बेरोज़गार हुआ तुंहिंजो जिगर ॼाणींदो तुंहिंजी दिलि ॼाणींदी तोते छा थी गुज़रे। सलीमुल्लाह हिकिड़ो नंढिड़ो कमु कयो आहे पर केतिरी दिलियूं फतेह कयूं उहो मां सम्झी सघां तूं बि सम्झे थो पर हाणे हिन संदुल खां बाद तूं रोज़ी कहिड़ी कंदे छा तो वटि उन शइ लाइ वसियत आहे? हिन वक़्तु मूंखे वसियत कुझु बि न आहे जो मां ॿीहर इहा रोज़ी करे सघां जेके 2 रुपया हुया उहे हिन वक़्तु मां घर में खाई वियो आहियां बाक़ी हाणे रोज़ीअ लाइ पोइ अलाह कंदो भलाई थींदी काॾों कंहिं दोस्त खे जेको हेल्प करे त करे सघे थो जे न त पोइ हाणे हिन ते मां गजर हिंदाणा जेका मौसम फ्रूट थींदा उहो खपाईंदा। उन लाइ घणा खपनि? उन लाइ घटि में घटि बि मूंखे 5000 हुजनि। 5000 जी रोज़ी थींदी इंशाल्लाह थींदी। चलो पोइ सिंधवासियुनि खे अपील कर। मुंहिंजी अपील आहे सिंधवासियुनि खे त मां बेरोज़गार लाइ 5000 जी मदद कई वञे त मां जीअं रोज़ी शुरू कयां। इंशाल्लाह भाउ तुंहिंजो कमु इहो बि थी वेंदो। ठीकु आहे मुंहिंजो महिरबानी।